फलाने जी शादी जोरीअ थिए पई ऐं वेंदो नानी हिन सां न कूड़ा इल्ज़ाम मरंदोसीं यारानी फलाना हीअं मूं नंढे हूंदे खां वठी छोकिरनि ऐं छोकिरियुनि जूं पंहिंजे ॻोठ में पंहिंजे मर्ज़ीअ सां शादियूं करण जो सिस्टम विधो मूंखे ख़बर पवंदी हिन जी जोरी छा थियो ऐं ठटे में वकालत कंदुसि हिकिड़ो असांजो वाक़िफ़ हूंदो ऐं सुबुह उथी निंड मां वेंदुसि गाॾीअ ते ऐं जानू पातो हूंदो तूं सुतो पई वई केरु वई ज़ाल ऐं बान कोन ठहंदा सो रोज़ रोज़ छो वेंदी जंहिं ॾींहुं मूंखे ॾिसंदो मूंखे झले मां उनखे चवंदो हुन तूं वठी अचु मुंहिंजे मूंसां कोन्हे कोन्हे ऐं नंढो मथो फाटी वरी तूं कवड़ में तूं चए वठी अचे मूंखे ॿ महीने वठी वेंदो ऐं वरी हुनखे चवंदो भाई हीअ मूंसां विढ़े थो बाबा न विढ़ तव्हां जहिड़ो न कर हिनखे हिकिड़ो दॿासीं हुन चयोसीं वठी वेंदासीं हीअ कहिड़ा नंढड़ा कम मूं सॼी ज़िंदगी नंढड़ा कम कया आहिनि मूं छॾिया न आहिनि ख़बर न हिते माण्हू कहिड़ा वेठा आहिनि हींअर मूंखे ॻोठ जी ख़बर आई त कॾहिं ॼाणी ॻोठ जी छोकिरी का आहे तंहिंजा सहुरा आहिनि तुंहिंजे मुड़ुस आहे हुनखे मारे थो घर वेठी आहे उनखे मारे थो ऐं तव्हां वियुसि नज़र पोइ ज़ाइदा खे वठी वियुसि ॿियो अलाए केरु हा सही ज़ाइदा वेठी आहे ज़ाइदा वेठी ॿियो का हुई हा साईं मां वेठी आहे इन्हनि ॿिन्ही पहलवाननि खे वठी वियुसि मुंहिंजो हुन सां छो था वड़ो ॿियो न मुड़ुस थो वड़े मुंहिंजे मुड़ुस खे पादरनी ठीकु करियूं चई न पोइ घर वञणु ॼाण चाहे थी चई आउं पंहिंजे मुड़ुस वटि हलंदुसि मुंहिंजो तोखे तलाक वठी ॾियां चई त न पोइ छा करियां मुंहिंजे मुड़ुस खे पोइ मुड़ुस खे पादर घणा पादर नाणेसि पोइ छा करियां तुंहिंजे मुड़ुस खे चई माइनि जा वरी कम आहिनि हींअर मूंखे सुबुह जो 3 टेलीफोन आयूं आहिनि मूंखे मुड़ुस भाई नथो तंहिंखे तूं मोचण भाई नथो मोचण लॻंदा न ऐं हीउ मोहतरम इस्माइल वेठो आहे हिन वटि दास्तान जेको आहे छोकिरी असांजी मुंहिंजी अज़ीज़ आहे तंहिं हिकिड़े मुड़ुस खे मां तलाक करे ॾियसि पोइ पाण वरी ॿिए सां वञी निकाह कई पोइ वरी टियों हुन चयो त वरी था करियूं त पोइ वरी मूंखे चई फ़ोन कयूं तूं उनखां मूंखे तलाक वठी ॾे पोइ उन ॾिनी न थिए पोइ उनखे चई घोड़ा वोड़ा करे वरी फ़ोन करे उनखां मूं तलाक वठी ॾिनीसि तलाक वठी ॾिनी पोइ हुन मुड़ुस खे चई हाणे तूं अची ठटे में रह हुन चयो आउं कोन रहंदुसि पोइ चई आउं तलाक कोन थी वठां हुन वटि थी रहां ईअं आहे ॿुधी पंहिंजो मुंहुं ॾेखार अरे तूं मूंखे चयो मूं हुनखां ज़ोरीअ तलाक रधे हुन तलाक न ॾिनी बाबा मुंहिंजो माइनि सां कहिड़ो बहस केरु कंदो न त पोइ अखि ते हेॾा ॻोड़ा हेॾा ॻोड़ा ॻोड़नि में सभु वारी तंहिं करे को ॾींहुं न आहे अच्छा मूं वटि हींअर ताज़ो आयो ज़ाइदा पुछ ख़बर आहे त फलाणी छोकिरी मुंहिंजो खणी वियो आहे हीअ हिनजी सहेली आहे ज़ाखरिया ज़ात जी आमना अमना सो अॼु आमना खई आहे हुनजी छोकिरी खई वई आहे वाह मशाश था करे ॿाहिरि किसो थोरो आउं वियो आहियां DI जी वटि बाबा छोकिरी हिनजी खिजी वई आहे DI जो वीचारो उथी बि रहियो हाणे हेॾा कम कंदा आहियूं पंहिंजी दोस्ती आहे जबर जे माण्हुनि सां तव्हां कीअं आया थी मुंहिंजी बाबा बसि माई घर हाज़िर थी कयो घरां दाख़िल थियो कयोसीं पोइ हिते थियो पोइ ॾेठि हाईकोर्ट में हुन दरख़्वास्त कई उते वियासीं सजाद मुंहिंजो जूनियर आहे हुते वियो चयोसीं उहो जेका माई आहे तंहिं कई आहे इश्क जी शादी हिननि कूड़ करे तोखे ॿुधायो हिते पोइ ॾंडो खणी हुजे त मूंखे चईंदे यादि कई कोर्ट में सुप्रीम कोर्ट में हिनजी मां हुते रोए पई उछियारो पई ॾे अञा शुक्र तूं कोन हलंदे माई तोसां जे कम करिया तोखे ख़बर पोइ पिया तूं पंहिंजे मर्ज़ीअ सां शादी करे वई आहे शुक्र आहे बची पिया हिन माईअनि जे कमनि में अथव दादी तव्हां हिते हींअर माई कम में हींअर मां कराची मां 3 ॾींहं रहियो आहियां माईअ जे कम में माईअ हिकिड़ी पनाहगीर सां शादी कई आहे 13 दफ़ा घर आई आहे 13 दफ़ा असीं हुनखे रोयो पिटियो वठो सभिनी खे ख़बर आहे हिनखे तंजो मूंखे वरी वठो अचूंसि कोर्ट मां वापसि घरियूं हूअ अञा परियां सीट आणेसि ऐं टेलीफोन भॼी वई हुन सां हींअर वरी आई आहे पोइ महीना हिते वेठी वरी मूं हुनखे चयो बाबा हिनखे छॾियो हुनखे महिरबानी करे मदद हथ विझोसि हाणे हुनजो जेको आहे जिन हथ विधोसि जलाए पिया ऐं हूअ माई डोड़े पई मूंखे उहा टेलीफोन कंदी आहे हिते हथ ईअं ॻाल्हाईंदी आहे उहा
त के ॿुधाईंदो उन हिकिड़ी छोकिरीअ करे मुल्कनि या मुल्क तफ़क़ ॿियनि सदर जी डोड़ पई कराची जा वकील से डोड़ में आहिनि मजिस्ट्रेट मुसीबत में आहिनि सेशन कोर्ट अजीब आहिनि माई हिकिड़ो ॿाहिरि वरी ॿियो फेराए ॿियो टियों ख़ैर त जेके नंढड़ा कम इहे बि थियनि वॾा बि थियनि वॾे में वॾा कम थियनि ऐं नंढड़े में नंढड़ा कम थियनि कामयाबु उहा तनज़ीम थींदी कामयाबु उहे माण्हू थींदा पर मज़लूम ग़रीब मिसकीन ऐं असांजे हिंदू दोस्त खे चवंदा आहियूं कॾहिं मूं चयोसि भई तव्हांजो दिमाग़ ख़राबु तव्हांखे अवामी तहरीक ख़बर ई कान्हे अवामी तहरीक हिंदू मुस्लमान जे दुश्मनी खे मञे ई नथी असीं सभु हिंदुनि जा औलाद हुआसीं असीं समाज जेके वारा आहियूं हिंदुनि जी औलाद हुआसीं मूंखे चऊं तूं फलाणे हंधि ते मंदरु हुआ त मंदर में तव्हांजा माण्हू छो आया मुंहिंजे मंदर में कीअं अव्हांजे वॾे जो जिते नमाज़ पढ़ी हुजे उते उहो माण्हू जी मरी वञे त असीं करणु छा जिते असांजे वॾनि जा इबादत अमन थींदी त वञी गुंडागर्दी करे उहो मुस्लमान थियनि त भले वञी मुस्लमान थियनि असीं थियासीं जो त तव्हां ईअं वञी हुनजी इबादत करणु मुंहिंजी बेइज़ती कंदो हुनजी छोकिरियूं कोन हुयो यादि रखो तव्हांखे माण्हू गॾियाई कोन्हे मुंहिंजो तव्हीं असां सां गॾिजो सिंध जा हिंदू इहो इस्लाम आहे कोन उन्हनि खे ख़बर कहिड़ी इस्लाम इहो दीन क़ुर में आहे त दीन में ज़बरदस्ती आहे ई कान हिननि खे क़ुर थो अचे असांखे क़ुर थो अचे इस्लाम जी असांखे ख़बर आहे हिनखे ख़बर आहे ॼबोट वेठा आहिनि ख़बर खबा उठा त हिनखे ख़बर आहे सभई ॻाल्हियूं थींदियूं फ़ैसिलो थींदो हिंदू भाउरनि खे असां चयो आहे सदाईं हिननि में अकुलु कोन्हे चरनि वांगुरु हलनि था हीअं त वेठा आहिनि अवामी तहरीक खे मज़बूत बनाइनि छो त असां वटि वरी अकुलु उहो कोन्हे हे वरी चालाक आहिनि त चालाकी में असांजी मदद कनि इंतिज़ाम हे रखी ॼाणनि था एडमिनिस्ट्रेशन हे रखी सघनि था इहे हे गॾु कनि असां गॾु करियूं त पाण केॾी ताक़त बची वञूं छा था चओ इहा ॻाल्हि सिंध लाइ वॾी फ़ाइदे वारी थींदी कान थींदी ऐं पोइ असांजे हिंदू भाउरनि जो अतल आहे हाणे ॿी ॻाल्हि थो चवां मूंखे काश को टाइम हुजे त मां कचहरी हलां हीअ जेका ॻाल्हि आहे इहे जेका हाकिम बाकिम आहिनि इहे कुझु नॉनसेंस आहिनि मूं पंहिंजे ॻोठ मां वॾेरा सभु विहारे छॾिया विड़िस ठहियो विड़िस बि थोरो कुझु बि न नंढड़े ॿार जो फ़ैसिलो थिए आउं करे छॾियां छोकिरो बि बाज़ार में रुली आहे हुन वठो हुनखे वठो स्कूल छॾियो अचां माईअ तूं असांजो वारस ई आहे मुंहिंजो माई आहे तुंहिंजो वारस आहियां पंहिंजो हुते किस कर तूं चईंदी तूं बदमाश आहीं न बदमाश आहियां तुंहिंजे ॿारनि खे आउं रुलणु न ॾींदुसि स्कूल मां रुलणु न ॾींदुसि त वञे त खेॾनि कनि स्कूल वञनि जेको हिते हिन ॻोठ में रहे उहो स्कूल वञे सभिनी जो ॻाल्हि सही हुजे त सभई जो माण्हू गॾिजनि हिननि वॾेरनि खे ॻोठनि मां कढणु देरि घणी आहे असुल जेको आहे त ॿियो को धणी धोणी थिए त माण्हू बचनि न हाणे माण्हू ॿाहिरि थो पुलिस वारे खां पास वञे त ॿियो जेको माण्हू आहे खीसे मां जुटी चोराए वठे या टपड़ खणे वठे पोइ माण्हू भॼनि था पुलिस वारे हवाले पुलिस वारे नथो वञे पर मूं पंहिंजे ॻोठ में सभिनी जी वारसी कई माईअनि जी बि ॿारनि जी नंढनि जी वॾेरा बेरोज़गार वेठा कुझु वटि कमु हुजे दहा घणे को अचे न ऐं सॼो ॾींहुं नानी ऐं चाची वटि वेठो आहियां किसा पियो करियां ऐं जो नानी तुंहिंजो पुटु वॾी आराम पई कई आहे चयोमांसि तूं जेको अशरा भई तोखे सुञाण चङी तरह सुञाण तो ये अशरा जी मूंखे नानी क़ुर थो खणा कोन्हे ए हवा मां क़ुर न ख़बर आहे मूंखे सॼी बदमाशी तुंहिंजी आहे वरी पुट खे चए त नालाइक़ मूंखे ख़बर आहे त छोरो कोन थो करे हिन छोरे जो ॾोह न आहे तूं आरामी मतिलबु तो जेके जहिड़ा वॾा जंगाण थींदा हुआ खून थींदा हुआ मुसीबतूं थींदियूं हुयूं सो मुंहिंजी हिन डिप्लोमसी जेका माइन वारी मर्दनि सां ॻाल्हाईंदो घटि हुउसि माइन वारी डिप्लोमसी का नानी का मामी का चाची चाचियुनि मामियुनि सॼे ॻोठ ते कब्ज़ो करे छॾियो मुर्द में पुछे करे कुझु कोन हींअर असांजे ॻोठ में जॾहिं मूं स्कूल खोलियो मुंहिंजी भेण BA हुई त BA खे छॾे मूं वञी मुलई बनायो मुलई बनाए जॾहिं आई तॾहिं हुनजी अखि में ॻोढ़ा मूं छा थियो चयां कॾहिं लेक्चरर थिए मुंहिंजो ॿाहिरि लेक्चरर खे जन में पियो लेक्चरर चवंदासीं तूं मुला मक्तल जी मुस्तियाणी थी छो तूं प्राइवेट स्कूल ई विझण नथा ॾींदी सभु विया गॾिजी प्राइवेट स्कूल न विझंदो सरकार खे चवंदो न विझो छोकिरियुनि जो स्कूल पवंदो छा मुंहिंजो भला मुला स्कूल था विझूं मां छोकिरियुनि जो ॿुधोसीं चाचा हाजी असांजे ॻोठ जो अॻवान जो आयो अबा त चङनि जो औलादूं कहिड़ा कम पियूं करी जैसे मूं छा कयो आहे छोरियुनि जो स्कूल वञे छोरियुनि जे स्कूल में छा थींदो तो ख़बर कान्हे विझनि चरियूं ई छा विझनि अड़े छोरियूं केतिरे जा पढ़ी यारनि खे ख़त लिखी वेंदियूं भॼी त घर में हिकिड़ी बि कान रहंदी मुंहिंजो चाचा ईअं ई चए हा मुंहिंजो चाचा पोइ जेके भॼियूंसीं अलागे पतियूं जेके रहियूंसीं पंहिंजियूं हाणे उहे जेके भॼण वारियूं हुयूं
सो हींअर EDO आहिनि, ऑफिसर आहिनि, ग्रेजुएट आहिनि, कराची में वेठियूं आहिनि, असां सां ॻाल्हाइणियूं कोन थियूं, लीडर लेफ्ट थियूं। ते ॾींहं शिवाजी कराची में चो हिननि ॻोठनि सॼनि में हिन ॻाल्हायो कहिड़ियूं जेके मुंहिंजी भेण जूं शागिर्द आहिनि, सॼो ॻोठ। हाणे वरी असांजो कल्चर वियो आहे, हिकिड़ो माण्हू आहे इंजीनियर आहे, तंहिं पंहिंजे समूरे पाड़े जे सभिनी ॿारनि खे मुफ़्त स्कूल खोले ॾिना आहिनि, लखार रुपयनि जो ख़र्चो महीने में हर साल भरे थो। असांजे बेट में बाबा हे पढ़ाइनि था माण्हुनि खे, ॿार पढ़ाइनि पिया, स्कूल कढनि पिया, असीं बि ईअं कंदासीं, कयो अथनि। छोकिरियूं नथा पढ़ाइनि, हाणे पढ़नि था छोकिरा, से हुननि वटि जेतिरा इंजीनियर आहिनि ओतिरा असां वटि इंजीनियर कोन्हनि। पर असांजो ॻोठ सिंध जे ॻोठनि जे ॿारहाड़ी या सफ़ा ॼट ॻोठनि में सभ खां एडवांस्ड ॻोठ आहे। असांजे ॻोठ में कंहिं बि छोकिरीअ जी शादी ज़ोरीअ थी सघे ई नथी, नॉट एट ऑल, आउटलाइट बंदि आहे। हींअर मूं सुबुह फोन कया छोकिरीअ खे घुराइसुमि, मायूं मुड़ुस में घर नथी वञे, कि मुड़ुस हींअर थो करे, मुंहिंजी मुड़ुस पुट पटेवारी करे, बूट चटे, छा करे, कुते जो पुट जो तूं वहम नथी, पर पढ़े खे दाम बि ॾियो छो ईअं, भला क्या इंसान दूर करियो। त आउं हुन में आहे हिननि ज़ालनि जी जेका ज़्यादती आहे मुंहिंजे ॻोठ में, उनखे घटि करे कुझु मर्दनि जो हाल करे तंहिंमें लॻा था वञी करो। हींअर स्कूल माण्हू पढ़नि न पिया, मुंहिंजी तजवीज़ साॻी आहे, तव्हांखे मुंहिंजे बारे में ख़बर ई न आहे, ऐं मौजा कंदड़ माण्हू आहियां सफ़ा, ऐं हिकिड़े मिंट में ज़ीरो हूंदुसि, मुंहिंजी ॻाल्हियुनि खे बि सम्झी कोन सघंदो, छो ऐं सभु राज़ पंहिंजा ॾींदो कोन्हे, ऐं पंहिंजो कद बुत कॾहिं हेॾो करे वठोसि, कॾहिं होॾो करे वठोसि। हींअर हिकिड़ी ॻाल्हि, कल्ह आउं हाई कोर्ट में हुउसि, अॼु हिते वेठा आहियूं, सुभाणे हेॾो जज हूंदो तंहिं वटि सलाम, साईं सलाम वरे बाबा साईं जे अॻियां बीठंदासीं। त उहो नंढड़ी ॻाल्हि आहे, हीअ हुकूमत कुझु कोन्हे। मूं ॻोठ में ॾिठो आहे, तव्हांखे ख़बर आहे असांजे ॻोठ में वॾेरा आहिनि, असांजे ॻोठ में वॾेरे नाले का शइ थींदी कान्हे, दवा लाइ नथो मिले, माण्हू मञींदा ई कोन। छाजो वॾेरा, छाजो बदलनि, छाजो ज़ुल्म, छाजो ॿियो तसवर ई कोन्हे त को ॻोठ में अहिड़ो माण्हू हुजे जो ॿियनि जे मथां ज़ुल्म करे, फलाणो करे, सुवाल ई कोन्हे, नथिंग डूइंग। जो शइ में बि आहे, असां वटि ॿियो ज़ुल्म थियो, थाणा बंदि थी विया, मुंहिंजो छा थियो, चईसीं माण्हू ॾोही करे रहिया पर नथा कनि, पोइ असीं छा कयूं, फरियाद कनी कोन। ज़ुल्म इहो आहे, थाणे ते फरियाद वेंदो, सूबेदार वियो जट जो नेठि थाणो बंदि करे भॼी आयो। अवां ईअं सिंध में थाणा बंदि कराए सघो था, अमीर सिंध जी चार्ज पाण वठो, मूं ते एतबार करियो, मूंखे ख़बर आहे सिंध नंढड़ो इलाइक़ो आहे, कुझु कोन्हे, मूं सॼे जहान जूं बादशाहियूं हलाईंदड़ तुंहिंजा इंसान पढ़िया आहिनि, मूंखे ख़बर आहे कीअं कबो आहे। हाणे पाण हुन स्टेज ते आया आहियूं जिते पाण इहे ॻाल्हियूं करे सघूं, ऐं अयाज़ लतीफ़ जहिड़ी लीडरशिप पाण खे मिली आहे जेको इहा ॻाल्हि सम्झी सघे थो, एतिरो इल्मु आहे।